तुंहिंजो सखा जो असाईं, महर सभिनि ते पंहिंजी वसाईं। दरड़ो तव्हांजो सखा जो असाईं, महर तूं पंहिंजी सभ ते वसाईं। महर वारो तूं लालण आहीं, ओ महर वारो तूं लालण आहीं। महर पंहिंजी पियो सभ ते वसाईं। कलंगी वारा लाल, ओ लहरुनि वारा लाल, ओ लहरुनि वारा लाल, ओ ज्योतिनि वारा लाल। आयो लाल सभई चओ झूले। जय झूलेलाल दोस्तों, मां तव्हांजो सिंधी भाऊ अची वियो आहे हिकु ॿी नई वीडियो सां गॾु। इहा वीडियो ॾाढी इंट्रस्टिंग अथव, त ज़रूरु सॼी ॾिसिजो। ऐं हीअ वीडियो कंप्लीट थींदी उनखां पोइ आहे मूं वटि हिकु सुवालु जेको मां तव्हांखां वीडियो जे अंत में पुछंदुमि। जेको सभिनि खां पहिरीं हिन जो जवाबु ॾींदो उनखे मिलंदो हिकु सरप्राइज़, जेको मां वीडियो जे एंड में ॿुधाईंदुमि। त बिल्कुलु असांजो टॉपिक सिंपल आहे। अॼु जो टॉपिक जेको आहे उहो आहे थारू। थारूअ जो ॾींहुं माना छा? पाण सिंधीअ में थारूअ जो मतिलबु छा हूंदो आहे? बिल्कुलु सिंपल आहे। जीअं पाण ॾींहंनि जा नाला वठंदा आहियूं सिंधीअ में, सूमर, मंगल, ॿुधर, विस्पति, जुमो। जुमो ऐं माना सिंधीअ में उनखे थारू ई चवंदा आहियूं। ऐं इन ई ॾींहुं चेटीचंड जे ॾींहुं जेको लाल साईं जनमु वरितो हो उन ॾींहुं जुमो यानी थारूअ जो ॾींहुं हुयो। तंहिं करे पाण हिन ॾींहं खे लाल साईं जो ॾींहुं मञी करे थारूअ जो ॾींहुं चवंदा आहियूं। त हीअ मुंहिंजे हथ में आहे देग साहिबु। मां आयो आहियां दरियालाल ते, ऐं हर थारूअ जे ॾींहुं दरिया ते देग साहिबु ऐं गॾ में हीअ अटे जी जोत खणी अचिबी आहे, ऐं गॾु पाण अखो पाईंदासीं। त अचो मां तव्हांखे ॿुधायांव कीअं कबो। त तव्हां जीअं ॾिसी रहिया आहियो, हीअ मां जोत ॿारे छॾी आहे, अगरबत्ती करे छॾी आहे। ऐं हीअ जोत ऐं अगरबत्ती ॿारण खां पोइ जीअं मां चयो, जेको तव्हांखां पुॼे पंजड़ा लाल साईं जी आरती करे पोइ पाण अखो पाईंदासीं। त मां आरती ऐं पंजड़ा मां करे चुकियो आहियां। मां तव्हांखे सिधो अखो पाईंदुमि, ऐं अखो पाईंदे महिल पाण मंत्र पढ़ींदासीं। ऐं अखो मतिलबु खंडु, चांवर, लौंग, फोटो, हे 4 शयूं ऐं गुल, हे 5 शयूं हुजनि, उनखे अखो चइबो आहे। ऐं अखो पाईंदे महिल पाण मंत्र पढ़ंदासीं। ओम अखो पाया अमर रजाया, जो फल मांगा सो फल पाया। अखो अखो जय भंडार, अखो अखे अखे विनंती अथी काई। जय चैन जी हेकड़ो तिन जो साणी अमरलाल, मूं मिश्कनी जा 2 टे कणा अखा फुल क़बूल पवनी। 3 दफ़ा अखो पाए लाल साईं खे प्रणाम कंदासीं ऐं चवंदासीं, हे मुंहिंजा लाल साईं, अॼु थारूअ जो ॾींहुं तव्हांजे दर ते आया आहियूं। असां तव्हांजा ॿार आहियूं, तव्हीं असांजा इष्ट देव आहियो। असांजे मथां तव्हांजी कृपा बणाए रखिजो, तव्हांजो आशीर्वाद बनाए रखिजो, ऐं असांजो ही देग अखो क़बूल कजो। जय झूलेलाल। अखो पाइण खां पोइ पाण देग परवान कंदासीं। देग परवान करण जी बि हिकु रीत आहे। देग परवान कंदे महिल तव्हांखे ध्यानु रखिणो आहे कि हीउ जेको अटो पासे में पाण वेड़ींदा आहियूं, इहो अटो ऐं देग दरिया में, जय झूलेलाल, दरिया में हीअं उल्टी करे बिना ॾिसे तव्हांखे दरिया जे अंदरि ई हीउ सॼो अटो खोले, प्लेट खोले ऐं बिना ॾिसे अंदरि सॼो प्रसाद जेको आहे लाल साईं खे परवान करे छॾिणो आहे। ऐं ही परवान करण खां पोइ थी सघे त तव्हांजी जेको बि बर्तन आहे, सिपरी या कुझु बि देग जी, उन में थोरो पाणी भरे घर में वञी करे छंडो हणंदा। चवंदा आहिनि इन सां घर में बरकत रहंदी आहे। हाणे पाण पलो पाईंदासीं ऐं लाल साईं खां भुल चुक माफ़ी घुरंदासीं। त हाणे पाण पलो पाईंदासीं। दोस्तों तव्हां ॾिठो पाण अखो पातोसीं, पलो पातोसीं, ऐं ईअं ई लाल साईं जी पूजा थींदी आहे हर
थारूअ जे ॾींहुं जे पाण हीअं पूॼा कयूं त पंहिंजे घर में बरकत ऐं लाल साईं जी कृपा बनी रहंदी आहे। त अगरि तव्हांखे हीअ वीडियो सुठी लॻी हुजे ऐं तव्हां चाहियो की मां अहिड़ी वीडियो ठाहींदो रहां त बसि तव्हांजो सपोर्ट बनाए रखिजो। वधीक में वधीक माण्हुनि खे हीअ वीडियो शेयर कजो, लाइक कजो, कमेंट कजो। ऐं मां तव्हांखां पुछंदुमि हिकु सुवाल जेको मां तव्हांखे वीडियो जे शुरू थियण खां पहिरीं चयो। मुंहिंजो सुवाल आहे त पंहिंजे ईष्ट देव झूलेलाल भॻवान जो वास कंहिंमें आहे? कहिड़ा ॿ तत्व आहिनि उन में लाल साईं जो वास आहे? ऐं हिन जे सवाल जो जवाबु तव्हांखे यूट्यूब चैनल मुंहिंजी जेकी आहे सिंधी भाऊ उन जे यूट्यूब चैनल जे कमेंट में ॾियणो आहे। ऐं तव्हां जीतो हिकु मुंहिंजो वटि सरप्राइज़ आहे। जेको बि पहिरियों जवाबु ॾींदो उनखे मिलंदो हिकु सरप्राइज़। त फटाफट जवाबु ॾियो ऐं मिलूं था ॿी वीडियो सां गॾु। ऐं सब्सक्राइब करणु न भुलिजो, साइड में बेल आइकन दॿाइजो त फटाफट तव्हांखे ख़बर पवंदी मुंहिंजी ॿी वीडियो ईंदी त। जय झूलेलाल।